नाला खणा तो सब का मथिया मथिया लिखल है अनवर हुसैन। मामा एतरो जली न कर आ सुबान पैसा दे छदींदस। अदा मुंह त न पे चायो तो को जलील थे पर जे करे के जलील थियण जो एडो ही शौक है त मां छा तो करे सका। उन का पोए आए मिस नूरजहां। मामा मु त पैसा दे छड्यान ओ मुजो नालो छो तो खणी। माफ कजो मोहतरमा अवा का सवाए ते बी नूरजहां वाह। मुदे रे ऐलान पैसा मामा सुबाने खणी दस। सुभान अल्लाह शिकल ठे न जुड़े नालो नूरजहां। भले मुजी शिकल चंगी ना है बाकी होदा त दिसो नूर पे होता जिला। खबरदार पर लफ्ज दादी के चल दे। सबर करो बाबा सब्र करो महाजारे का बेली थोरो पासो करो दुनिया आगे एडे चे में आहे। दरअसल गाल ये है त अहा बिन्हन जी शिकल सूरत में जाग्राफियाई हालतुन जो वडो दखल है। जिए त नूरजहां नंबर 1 जो तालिक सिंध जे मैदानी इलाके सां है इने करे वो पाण बि वीचारी थधी मिठी सुणी सवाटी लगी पई है। जने त नूरजहां नंबर 2 जो तालिक थाने बुलाखाने पहाड़ी इलाके सां है इन जे करे उनके एड़ो ही हुण गुरबो जेड़ी वो इस में चे पई। मामा मैं तो जानती कया। बस 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 मस्करी खत्म हाने जो तो पैसन जी गाल करियो। हाँ हाँ तो मिस परवीन नाम बुधायो। मामा सुबानी खणी इंदी सही। मामा ओ जालिम तू तो मामा न चल आखिर मां भी इंसान है मोजाब के जज्बा का त हिकड़ी एड़ी भी हुजे जेका मुखे भी नाले सा सदे। तमा दिलगीर न थियो मां के तवारे नाले सा सदया। ए थाने बुलाखानी पाड़ी हसीना मुके तमाम घणी खुशी थिंदी दे करे तू मुके अदा करे दोस्तों ये बंडल गेम जो पान खेडूं पिया इन जे लाइ परचू छा में विझूं। मामा घबराने की केड़ी जरूरत आ परचू जे लाइ टोपी करे कम ईंदी। सबर कयो बाबा हाज़िर हाज़िर जेकर तव्हां दोस्तन जी इहा मर्ज़ी आहे त ठीकु आहे ॾे तूं बि कुर्बानी। हाणे पहिरियों वारो आहे हीरो जो सही ठीकु आहे त मिस रज़िया प्लीज़ परचू पहुचायो कंहिंखे हीरे के पहुचायो हीरे जो वारो आहे। शाबाश पुट ख्याल सां मता बटे परचू खणी वञी ख्याल सां शाबाश। हल पर्ची मेरे के पर्ची वापस करे गिद न कर मिलाए तो कौन सी हुई। हल मामा कॉल लिस्ट चा लिखला ॾिसूं था वाह 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 दोस्तों इन में लिखियला त मां था मली तो आया सभिनी था मल ॾेखार बचो आहे। बुधो साथियो मौज जी नहीं थानो कोन मिलिया इन करे जो माना कुआरो आया न प्रैक्टिस शुरू करा जा बच्चू अकेला कम ईंदे। अगर ये तुझे हुक्म है तो मुखे कपूला जानी। अच्छा वकार वकार पोके छा थियो हलिया यार छो बूथ भलो कयो ठोई ओ हलिया यार कमान हलिया एंजॉय कर जिंदगी आहे छा ढोलण है अज पर रे हलिया हलिया शाबाश वाह वाह इहा गाल ठही ना हाणे परे वेठो है की है यार एंजॉय करे। हाँ हाना वकार जो वारो त मिस सोबिया मां तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त तव्हां पर्ची कढो वकार जी ना उन्हीं का कटरायो ना। हाँ ठीक है बात तुंहिंजो वारो आहे हलिया ख़ैर गिदी न कजे बाबा बाबा न खणिजे। हाँ मूंखे ॾे। हाँ वाह 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 साथियों हिन में लिखियल आहे त मां लतीफ़ो ॿुधाईंदुसि सो बाबा सभिनी खे लतीफ़ो ॿुधाए। सही हिकिड़ा ॿ ॿोड़ा पाण में गॾिया हिकिड़े ॿिए खां पुछो अदा तूं कराची वियो आहीं छा त ॿिए सम्झण जी कोशिशि कंदे चयो मां कराची वियो हुउसि त ॿिए वराणियो हाँ मूं सम्झो तूं कराची वियो आहीं।
ॻाल्हि त ॿुधो मूं तव्हांखे खिलाइण जी घणी कोशिशि कई पर जे नथा खिलो त हुन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह बाबा ठीक है बाबा ठीक है मां बी पर्ची करा दो हाँ बी पर्ची में लिखियल आहे दोस्तों हिन में लिखियल आहे त मां वॾो एक्टर आहियां सभिनी खे एक्टिंग करे ॾेखार बच्चा हाँ सही आहे यार मूंखे त एक्टिंग कोन ईंदी आहे पर जेकॾहिं हाणे पर्ची ईअं थी चले त पोइ अरे ॻाल्हि अथव सही साथियो ही जेको आहे हाणे गिदी पियो करे भॼण जी कोशिशि में आहे इन जे करे पाण हिनखे छॾे था ॾियूं माफ़ी ठीकु आहे हाणे असां अचूं था मिस सोभिया वटि ॾिसूं त उनजी पर्ची छा थी चवे मिस्र जे आवां खणो हितां पर्ची ठीकु मूंखे ॾियो वाह 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 दोस्तो हिन में लिखियल आहे त मां गानो ॿुधाईंदसि अले मुंहिंजा मारवड़ा अले मुंहिंजा मारवड़ा मुंहिंजा जोगियड़ा मुंहिंजा सांगियड़ा मारवड़ा मिठड़ा मुंहिंजा मारवड़ा जोड़ा मुंहिंजा अले मुंहिंजा मारवड़ा गानो फरमाइश करी उठो तू जाना थी अली मुझे वोट ना है तुम प्लीज किन प्यारो मंज़र आहे हाँ ॾाढो सुठो वेरी नाइस तव्हांखे मज़ो अचे थो हाँ एतिरा सभु दोस्तनि सभु इंजॉय था कयूं छो न असां वोटिंग कयूं भले जीअं तव्हांजो राज़ अचो त पोइ हलो रज़िया ही तुम्हारी जेका दोस्त आहे सोभिया अॼुकल्ह ॾाढो इंजॉय पई करे छा ॻाल्हि आहे हाँ ॾिसांसि पई हलो हेठि हलूं पाणी में हलो जाने अच्छा ॾाढो मज़ो आयो अच्छा अच्छा घट में घट तू तई नच तू ही मां त बे हिक जड़ा आयो दूर जा चलो तो मुंह एतबार करे वरत एतबार तमाम नेचुरल और महफूज वक्त ख्याल कजे कॾहिं करे माण्हू फुकुट खाई वेंदो आहे पर मुझे अगर यकीन हो जाए तो मतलब को न खाई सोभिया मुझे दोस्तन ढल को इंतई महदूद है वही मुश्किल से कैसा एडजस्ट थी सघंदो आहियां मुझे ऑब्जर्व करे वरतो मुझी तरबियत कुछ अड़े अंदाज से थियल आहे 5 सालन जी उम्र में मां जो प्यार कसजी वियो
हुन वटि उहा दिलि ई कान्हे जंहिंमें मुंहिंजो ॾुखु संभाले सघे। इन करे मुंहिंजो रवैयो नेगेटिव रहियो आहे। मूं बाबति तव्हां जंहिंखां बि पुछा कंदा तव्हांखे चङा कमेंट्स न मिली सघंदा। इहो सभु कुझु आउं ॼाणे बुझी नथो करियां। मुंहिंजी नेचर अहिड़ी थी वई आहे, छा करियां? प्लीज वकार, ये मायूसी की ॻाल्हि न कयो। मूड बदलायो। ही हिते जो पाण मौजूदु आहियूं। ख़बर अथव हिन जाइ जी कहिड़ी अहमियत आहे? खूबसूरत मंज़र आहे, इंतहाई रोमांटिक। जनाब, नूरी बीमारीअ जो बाबति कंहिं समय नूरी ऐं कीचड़ धणी ॼाम तमाची ॿेड़ी में वेही लुत्फंदोज़ थींदा हुआ ऐं प्यार भरियनि घड़ियुनि खे अमरता बख़्शींदा। जी हिन वक़्तु पाण शायद शायद छो? यकीनन या सोबिया, मां तमामु घणो जज़्बाती माण्हू आहियां। मूंखे जीअण जी राह ॾेखारिया तो छॾाई न त मां मरी वेंदुसि। अगरि दिलि में का बि अहिड़ी ॻाल्हि हुजे तो हींअर हिते चई छॾ त जीअं मां तुंहिंजे अखियुनि अॻियां पंहिंजो पाण खे हिननि ख़ूबसूरत लहरुनि जे हवाले करे छॾियां। खुदा न करे ॾाढी मायूसी जी ॻाल्हियूं कयूं। मां तव्हां अखियूं खोले विख लॻाई आहे। हाणे दस्तगीरी कर मुंहिंजो कमु आहे। वाइदो? वाइदो। घर वारनि जे इज्जत जो थोड़ो भी ख्याल हुजे ती फालतू छोकरी वांगुरु बेहूदी हरकतूं न करियूं। ख़बर अथई सभु छा था चवनि? पिकनिक इंजॉय करण जो को तरीक़ो थींदो आहे, का आदत थींदी आहे। ही बकवास छो पई करियां? तो कॾहिं ज़िंदगी खे छुई ॾिठो? छा बेवकूफ़, ज़िंदगी खे बि कंहिं छुई ॾिठो? मूं ॾिठो आहे। It's very beautiful, charming and pleasant. हथ में अञा ताईं मुंहिंजे छुहाउ जी ख़ुशबू पई अचे। कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे भू बहार जी।
अमा शाम पुफी ईंदे हुनजो ख्याल कजां। मां जल्दी वरण जी कोशिश कंदुसि। छो थी अचे? छो थी अचे? अचे थी सोबिया जे सिलसिले में। ॿियो सोबिया जे सिलसिले में चरियो त न थियो आई झले छॾी से हेॾे रुख न करे। मां ॾिसी वासी पंहिंजी धीअ खे ॿाहिरि में न उछलाईंदसि। अमा पुफीअ में हाणे घणी तब्दीली अची वई आहे। वेझर में ॿुधो अथईसि को जहिड़ो। मां हुनखे तोखां वधीक सुञाणा। हाणे सांडरे वांगुरु रंग मटियो अथई त छा थियो? आहे त अंदर में उहा आई न मता अहिड़ी ॻाल्हि सोची अथई। हींअर पुफी तोसां कीअं थी हले? उहो माज़ी हो, मां दफ़न थी वियो। हेॾा असगर खे ॾिस केॾो न ख्यालु कंदो आहे तुंहिंजो। कॾहिं मां जो पासो खयो अथई? इहो त बराबरि आहे, पर रहंदो त पंहिंजी माउ सां गॾु न। ऐं हू माई अॻु कॾहिं कंहिंसां ठही हली आहे जो हाणे सोबिया खे सोन छट पाराईंदी। मां ख़ुदा जे वास्ते पंहिंजी दिलि मां नफ़रत कढ। हरू भरू ज़िद कई बीठी आहे तूं। तुंहिंजी त सोबिया खां बि पुछ न कि न रुगो पंहिंजी मर्ज़ी हलाईंदे। सोबिया भला छाजे लाइ इनकार कंदी? सोबिया खां जेसिताईं हाई न जी वरंदी न मिलंदी तेसिताईं न कंदसि न कंदसि। इहो तोखे ॿुधाए थी छॾियां। हाणे चऊं तूं सोबिया खां पुछी वठजां। न मां तोखे साफ़ साफ़ थी ॿुधाए, मूंखे हिते न अटकाए। अदा खे जवाब ॾेई छॾ। मां त पुफीअ खे घर में पेर बि पाइण न ॾियां, पर छा कयां? तुंहिंजे भाउ जो सिर मारियो आहे। अदा खे थी छा वियो आहे? अलाए पुट, अखे त ख़बर ई नथी पवे त हुन माई अलाए कहिड़ा तावीज़ करे सफ़ा वीचारे खे अंधो करे छॾियो आहे। पोइ हेठि छा थियो? बस फिलहाल त तुंहिंजे अचण ताईं तरसायो थमां। अमा मां तोखे हथ बि जोड़ियां, मूंखे तंग न कयो न कयो प्लीज। एॾा मत ॿुधो न मामा। यार तव्हां हलो। अच्छा पोइ मां अची तव्हां सां मिलां। ठीकु आहे हलो था। जी चओ। तोखे अफ़सोस नथो थिए? अफ़सोस? छाजो अफ़सोस? यूनिवर्सिटी में पढ़ाया बि पंहिंजा थी वेंदा आहिनि ऐं असीं हिकिड़े घर जा भाती हूंदे बि अॼु ॾिठल ऐं ओपरनि वांगुरु बिहेव था कयूं। नहीं तुंहिंजो पीउ बि त इहो ई थो चाहे न। मुंहिंजो पीउ रिश्ते में तुंहिंजो चाचो किथे? ठीकु आहे नाई ठीकु आहे। ॿियो कुझु? न शायदि मां ई ग़लती पई करियां। तूं त इंसान दोस्त ऐं ॿियनि जे ॾुखनि में शरीक थींदड़ हर दिलि अज़ीज़ माण्हू आहीं। इस्नाइल मूंखे ॿियो बि कमु आहे। को कमु हुजे तूं मूंखे ॿुधाए। हा कमु त आहे। जंहिंखे पंहिंजी बर्बादी जो अहसासु ॾियाराइण बि त कमु हूंदो आहे न। तूं हिते जी पाण खे ठाहिण बदिरां पाण खे राईंदो पियो वञे। कॾहिं वक़्तु मिले त हिन तबाही ते ज़रूरु सोचजां। हमदर्दी लाइ तुंहिंजी वॾी वॾी महिरबानी। प्लीज़ हिन ख़ौल मां ॿाहिरि निकिरी आ। तूं भले ई मूंखे पंहिंजे दुश्मन सम्झ, पर असां तुंहिंजा दुश्मन न आहियूं।